नाज़िन सॼे मुल्क जियां गंबट में भी जश्न आज़ादी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जूं तैयारियूं जारी आहिनि। गंबट शहर जे तालीमी इदारे ब्रिटिश इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूल में शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। तफ़सील ॾिसूं था किशोर कुमार जी हिन रिपोर्ट में। सॼे मुल्क जियां पाकिस्तान जी आज़ादी जे ॾिहाड़ो मल्हाइण जे हवाले सां तक़रीबूं जारी आहिनि। अहिड़ी रीति गंबट शहर जे तालीमी इदारे ब्रिटिश इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूल में जश्न आज़ादी जे हवाले सां हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां क़ौमी सक़ाफ़ती गीतुनि ते टेबलोस पेश कया ऐं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे सर्टिफिकेट एवार्ड पिणु ॾिना विया। इन मौक़े ते शागिर्दनि ऐं तक़रीब में शिरकत कंदड़नि महिमाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ये बहुत ही अहम दिन है हमारे लिए। योम आज़ादी एक तजदीद अहद है कि ये जो 76 साल पहले हमारे बड़ों ने, कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ने जो भी कुर्बानियाँ दे के इस मुल्क को जो है वो आज़ाद कराया, इस मुल्क को हासिल किया, उस कुर्बानियों को सामने रखते हुए हम अच्छा रोल प्ले करें। नई जनरेशन आहे उनखे ख़बर पए त आज़ादी आहे छा। आज़ादी हिकिड़ो ख़्यालु, पहिरीं आज़ादी आहे जे इंसान जा ख़्याल आज़ाद हुजनि, सोच आज़ाद हुजे, उनजो विलविलो आज़ाद हुजे, उनजा जोश आज़ाद हुजनि। असांजो चवणु आहे त हर साल 14 अगस्त जो असां प्रोग्राम मल्हायो वेंदो आहे ऐं असांखे घुरिजे त जीअं असांजे वॾड़नि असांजे मुल्क जे लाइ आज़ादी जे लाइ कुर्बानी ॾिनी, त असांखे घुरिजे त असां बि अहिड़ो उहो कमु कयूं जो असांजो बि कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना वांगुरु हिन दुनिया में नालो हुजे। मैसेज आहे त असांखे पंहिंजी महिनत करणु घुरिजे ऐं असांखे पंहिंजी कॉन्फिडेंस डेवलपमेंट करणु घुरिजे, जीअं असां पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघूं पंहिंजे वालिदैन जो। असांजो चवणु इहो आहे त 14 अगस्त मल्हाई वेंदी आहे, असांखे तमामु मज़ो ईंदो आहे। हिन में जेके असांजा वॾा आहिनि उन्हनि कुर्बानी ॾिनियूं हुयूं, हीअ आज़ादी जो ॾींहुं आहे जेको असांखे मल्हाइण लाइ वेंदो आहे। ॿुधाईंदो हलां त 14 अगस्त असां उन जी यादि में मल्हाईंदा आहियूं त असांजे वॾड़नि जेके 1947 खां पहिरियां पाकिस्तान जॾहिं आज़ादु न हुयो त असांजे वॾड़नि कुर्बानियूं ॾिनियूं ऐं कुर्बानीनि जे करे, उन्हनि जे कुर्बानीनि जे करे असां इहे जेके आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं असां पाण खे आज़ादु महसूसु करे रहिया आहियूं। असां पंहिंजे माना तालीमनि जे हिसाब सां ऐं पंहिंजे इबादत गाह जे हिसाब सां आज़ादु आहियूं हर शइ ॾे वञण जे लाइ। सो इहे जेको कुझु ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं इहो असां उन जी यादि में मल्हाए रहिया आहियूं त असांजे वॾड़नि असां लाइ कुर्बानियूं ॾेई करे हिन ॾींहं जे लाइ असां जेको 14 अगस्त जो ॾींहुं असां मल्हायो पियो वञे। जीअं त नाज़रीन ब्रिटिश इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूल में तव्हां ॾिठो त आज़ादी जे ॾियारे जे हवाले सां हिते हिकु शानदार तक़रीब कोठाई वई। हिन तक़रीब में तव्हां ॾिठो त शागिर्दनि पारां क़ौमी ऐं सक़ाफ़ती गीतनि ते रक़्स पिणु कयो ऐं हिते मौजूदु जेके शागिर्द ऐं महिमान हुआ उन्हनि जो चवणु हुयो त असांजे वॾनि पारां जेको आहे हीअ कुर्बानियूं ॾेई मुल्क आज़ादु कयो आहे, त असांखे घुरिजे त महिनत करे अञा पंहिंजे मुल्क खे तरक़ी वठायूं। आवाज़ टीवी न्यूज़ गंबट।